अस्सलाम वालेकुम। कमनि जे फ़सल जे बारे में घटि वीडियोस ठाहियूं आहिनि, पर आबाद करण जा सवाल तमामु घणा आहिनि। छाकाणि त आबाद करण जो जेतिरो इंट्रस्ट आहे त लाज़मी ॻाल्हि आहे असांखे बि उन हिसाब सां आबाद करण खे जवाबु ॾियणो पवंदो ऐं इहा असांजी हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी आहे न। पोइ असां कहिड़े बि तरीक़े सां उन्हनि खे बहितर मालूमात वठी ॾेई करे हुननि खे जेको आहे असां इंशा अल्लाह ताला असांजी माना इहो सम्झो असांजो फ़र्ज़ु आहे, क़ौमी फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि खे सुठे नमूने सां मालूमात फ़राहम कयूं। पर जेकॾहिं आबादकार असां खां सवाल कनि था, असां उन्हनि खे जवाबु नथा ॾियूं त इहा हिकिड़ी मुंहिंजी त मां सम्झो वॾी नालाइकी आहे न। पोइ मूंखां कंहिंखां बि पुछिणो पए, कंहिं सॉइल साइंटिस्ट खां पुछिणो पए, कंहिं एंटामोलॉजिस्ट खां, कंहिं पैथोलॉजिस्ट खां, ठीकु आहे, कंहिं एग्रानॉमिस्ट खां या कंहिं ब्रीडर खां पुछा करणी पए त उहो मुंहिंजो कमु आहे ऐं मां जेको आहे तव्हांखे इंशा अल्लाह ताला असां कोशिशि करे तव्हांखे जवाबु ॾींदासीं। हाणे हिकिड़ी नंढी मुख़्तसिर तव्हांखे सरसरी ॻाल्हि ॿुधाए वञूं। कमनि जे फ़सुल मां तव्हां घटि में घटि जेकॾहिं घटि में घटि 1300 खां 1400 मण फ़ी एकड़ पैदावार खणो था त कमनि जो फ़सुलु तव्हांजे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। अॻिते पोइ जेकॾहिं एवरेज थिए उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर तव्हांजी महिनत जो वधि में वधि जेको ज़हन हुजे त इंशा अल्लाह ताला असां 1500 2000 मण असां खणंदासीं। पर जेकॾहिं घटि में घटि तव्हां सोचो था त माना असां 1200 1300 1400 मण ते असां कोशिशि कंदासीं त खणूं, छो जो आबादकार खणनि पिया 1800 1700 2000 2200 1500 खां मथे खणनि पिया। पर जेकॾहिं असांजा मिसाल के आबादकार असांजी नंढी कोशिशि सां 1300 1400 मण ते पहुचनि था, छो जो आम उमूमन असां वटि 700 800 मण ते आबादकार चवनि था असांजी वॾी पैदावार आहे न। ईअं न आहे करिणो आहे असांखे, ठीकु आहे। असांखे माना महिनत करे सुठी पैदावार खणणी आहे। हींअर जेके क्लाइमेट चेंज जा मसइला आहिनि, हींअर जेके क्राइसिस आहिनि, वाटर शार्टेज जा, क्वालिटी सीड जा, क्वालिटी फर्टिलाइज़र जा ऐं मौसमियात जी तब्दीली जे हवाले सां जेके इशूज़ आहिनि बीमारियुनि जा न, कमंद खे काफ़ी बीमारियूं लॻंदियूं आहिनि। उनमें वायरस आहिनि, उनमें असांजा बोरर आहिनि, उनमें जीत आहिनि ऐं उन्हनि में जेको आहे मोज़ेक वायरस आहे, खोड़ सारियूं बीमारियूं आहिनि, ठीकु आहे। लीफ वाइट लीफ डिज़ीज़ आहे, घोड़ा मखा ऐं उन खां अलावा विप्सिमिटा, इहे डिज़ीज़ आहिनि। उन खां अलावा स्टेम बोरर आहे, लीफ बोरर आहे, रूट बोरर आहे। सो इन्हनि ते इंशा अल्लाह ताला आबाद करण खे कोशिशि करे सम्झाईंदासीं। त मिसाल जेकॾहिं तव्हांजो हीउ पतो आहे, ठीकु आहे, असां कोशिशि कंदासीं त हीउ तव्हांखे थोरो क्लियर करे, ईअं असांखे बिल्कुलु पतो ज़ाहिर थींदो। हीउ स्टेम आहे तव्हांजो, ठीकु आहे, ईअं असांखे कोशिशि करे चिटो स्टेम करे ज़ाहिर करे तस्वीर कढी ॾेखारींदो त इंशा अल्लाह ताला असां तव्हांखे रिपोर्ट ॾींदासीं। 3-3 4-4 तस्वीरूं मोकिलींदा कयो, को मसइलो कोन्हे को। ऐं वीडियो न ठाहियो, सुठी किलोज़ जी तस्वीर हीअ जेको हीअ जॻह आहे न, इन जी किलोज़ तस्वीर हीअ थींदी। इहो ॾिसो मुंहिंजो हथु, हीअ निशान मूंखे ज़ाहिर थो थिए कमनि जो, इहो थींदो किलोज़ असांजो मतिलबु तस्वीर। हाणे हिते तव्हां पाण तस्वीर कढंदो त हिनखे मां ज़ूम कंदुसि HD क्वालिटी में, त मां सही नमूने सां एनालाइज़ करे सघंदुसि, कंहिंखे फॉरवर्ड करे कंहिंखां पुछा करे सघंदुसि। जेकॾहिं तव्हांजी ख़िदमत करणु, तव्हांजी रहनुमाई करणु, तव्हांजे मसइलनि खे हल करणु असांजो मक़सदु आहे न, त तव्हांखे टिप्स ॿुधाईंदासीं। हींअर खोड़ सारियूं बीमारियूं या कमनि में मसइला हलनि पिया था। तव्हांजे कमनि में कहिड़ो मसइलो आहे उहो हाणे असांखे तव्हां ॿुधाईंदो, ठीकु आहे। त उन हिसाब सां असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हां छा फर्टिलाइज़र ॾिना आहिनि, छा जेको आहे हर वग़ैरह ॾिना आहिनि, छो जो हरनि जो ऐं गुड जो वॾो किरदारु हूंदो आहे कमनि जे फ़सुल में। ऐं हीअ आहे जेको आहे, हिन मां जेको आहे 1000-1200 मण पहिरियां खयल आहे ऐं हाणे जेको आहे हिन में जेका मालिक जी माना जेको आहे पहुच आहे, गुंजाइश आहे, उन हिसाब सां ओवरऑल सुठी थी आहे, तमामु सुठी थी आहे। पर जेकॾहिं फर्टिलाइज़र ते ध्यानु न ॾिनो वियो, हिन में कुझु डिज़ीज़ वग़ैरह लॻनि पियूं, उन हिसाब सां हिन ते ध्यानु न ॾिनो वियो त असांजो जेको आहे असां कमनि जे फ़सुल मां सुठो फ़ाइदो न खणी सघूं था। हर फ़सुल जे लाइ प्रॉपर प्लानिंग तमामु ज़रूरी आहे। थैंक यू सो मच। तव्हांजा तजिया, तव्हांजा तबसरा, तव्हांजा कमेंट्स, तव्हांजा सवाल असांजे लाइ क़ाबिले गौर हूंदा इंशा अल्लाह ताला। थैंक यू।